अस्सलाम वालेकुम नाजरीन, हमारी सीरिया आयो हथियार न्यूज़ में आया मोहम्मद उमर शंबाणी। नाजरीन, सखर में आवा के आम खबर ॾींदा आहियूं त सखर नेशनल प्रेस क्लब आड़ो सालियापट जे रहवासियुनि जो मुबैना ज़रिए ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ शंबाणी बिरादरी जो एहतजाज जारी है। असांजो टेलीवेन लेन हथियार न्यूज़ जो CEO आदम शंबाणी उते मौजूदु है। जी आदम शंबाणी, छा तफ़सील आहिनि? तफ़सीलनि खां आगाह कजो। बिल्कुल उमर, आउं तव्हांखे तफ़सीलनि खां आगाह कंदो हलां त सखर जे ॿाहिराड़ी वारे इलाइक़े ॻोठ चाकर खान शंबाणी जा रहवासी शंबाणी बिरादरियुनि जा माण्हू ज़रई ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ सखर नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज करे रहिया आहिनि। वधीक आउं तव्हांखे तफ़सीलनि खां आगाह कंदो हलां त एहतजाजी मुज़ाहिरो कंदड़नि चाकर खान शंबाणी जो चवणु आहे त PP जे बाअसर वॾेरे अब्दुर्रहमान बंबरो पारां पुलिस जा अटाला साण करे असांजे घरनि ते ऐं ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कयो। असांखे पुलिस गिरफ़्तार करे सख़्त तशद्दुद तस्लील जो निशानो बणायो, चादर ऐं चरदीवारी जो तक़दुस पैमाल करे असां मथां कूड़ियूं FIR दाख़िल करे असांखे ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो। असां अंग्रेज़ ऐं बरतानवी दौर जा रहवासी आहियूं। असांजे अबनि ॾाॾनि जूं ज़मीनूं लीज़ थियल आहिनि। असां हिते 1935 खां हितां जा रहवासी आहियूं। असां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DIG सखर, SSP सखर ऐं वस वारनि खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। जी आदम, तफ़सीलनि खां आगाह करण जी महिरबानी।